मियाँ शालोन का दोस्तन की फरमाइश मोतबर बादशाह अबड़ो, बस ड्राइवर आशिक हुसैन अबड़ो, पप्पू भुट्टो दर्दी, मोहम्मद मुरीद होतियाणी ऐं अरबेलो भुट्टो, ॿिया मियाँ शालोन जा कई दोस्त जेके होटलन वारा दोस्त आहिनि ऐं गॾु जेके पुलिस में सिपाही दोस्त आहिनि, सभिनी जी फरमाइश आहे। सभिनी खे या अली मदद। अस्सलाम वालेकुम। हज़ूर बख्श अबड़े तरफ़ों असांॾे तूं ईंदी ॾुखियो कोन थींदी, माण्हू मिठा मन ठार तोखे ख़ुशियूं ॾींदासीं हज़ार तोखां विसरी वेंदा असांॾे तूं ईंदी ॾुखियो कोन थींदी, माण्हू मिठा मन ठार तोखे ख़ुशियूं ॾींदासीं हज़ार तोखां विसरी वेंदा हुकुम तूं ॾींदे जीअं बि चवंदे, हुकुम तूं ॾींदे जीअं बि चवंदे, पोइ कबो दिलदार तोखे ख़ुशियूं ॾींदासीं हज़ार तोखां विसरी वेंदा असांॾे तूं ईंदे ॾुखियो कोन थींदे, माण्हू मिठा मन ठार तोखे ख़ुशियूं ॾींदासीं हज़ार तोखां विसरी वेंदा सुख सलींदे, ओ रूह रलींदे दुख सुख सलींदे, पोइ न थींदे धार तोखे ख़ुशियूं ॾींदासीं हज़ार तोखां विसरी वेंदा असांॾे तूं ईंदी ॾुखियो कोन थींदी, माण्हू मिठा मन ठार तोखे ख़ुशियूं ॾींदासीं हज़ार तोखां विसरी वेंदा हज़ूर बख्श वठंदे, ओ प्यारो ॾींदे हज़ूर बख्श वठंदे, वॾा कबावा पार तोखे ख़ुशियूं ॾींदासीं हज़ार तोखां विसरी वेंदा असांॾे तूं ईंदी ॾुखियो कोन थींदी, माण्हू मिठा मन ठार तोखे ख़ुशियूं ॾींदासीं हज़ार तोखां विसरी वेंदा
माण्हू मिठा